अस्सलामुअलैकुम व्हाट्सअप गाइस, आई होप यू ऑल ऑफ गुड एंड हेल्थी। तो असां सां गॾु अॼु असांजा सीनियर्स मौजूदु आहिनि। आसिफ रिंद जेको फाइनल ईयर में आहे ऐं ज़फ़रुल्लाह जाफ़री रिसेंटली पास आउट। ठीकु आहे, त असां इन्हनि खां इहो हिकिड़ो बेसिक सुवालु पुछंदासीं जेको न्यू बैच आयल उन्हनि जे माइंड में हूंदो आहे, हिकिड़ो ख़ौफ़ पखिड़ियल हूंदो आहे। त असां जॾहिं यूनिवर्सिटी में वेंदासीं असां सां अलाए कहिड़े टाइप जी अलाए कहिड़े क़िस्म जी रैगिंग वरिती वेंदी, उन हवाले सां तव्हां खां बेसिक कुझु चंद सवाल ॿुधायो त रैगिंग बेसिकली चवंदा छाखे ऐं रैगिंग थींदी कीअं? जी हाँ, रैगिंग असां इन जे लाइ शागिर्दनि खां वठंदा आहियूं जेके नवां शागिर्द ईंदा आहिनि उहे मायूस ऐं कंफ्यूज़ हूंदा आहिनि। जी जंहिं शागिर्द खां तव्हां रैगिंग वठंदो त उहे शागिर्द किथे अॻिते हली परेशान कोन थींदा। तव्हां इहो बि ॾिठो हूंदो त काफ़ी जेके शागिर्द हूंदा आहिनि क्लास में ईंदा आहिनि, प्रेज़ेंटेशन ॾियण जे लाइ उहो डाइस ते न बीह सघंदा। इन जे करे असां रैगिंग वठंदा आहियूं त जीअं हुनजो माइंड हिकिड़ो सेट थी वञे, माइंड खुली वञे, किथे ॻाल्हाइण में या कंहिं सां मिलण में या किथे बीहण में या कंहिं प्रोग्राम में या कचहरी में जीअं हुननि खे परेशानी दिक़त न अचे। असां इन जे करे रैगिंग कहिड़े टाइप जी वठंदा आहियो? रैगिंग बेसिकली जीअं मूंखे ॿुधायो त मां डिफाइन करे सघां रैगिंग। मां मिसाल तव्हां खां नालो पुछां त तव्हांजो नालो छा आहे, तव्हां मूंखे सिंगिंग करे ॾेखारियो, इहा ई रैगिंग आहे या रैगिंग में कुझु इंसल्ट वारियूं शयूं ऐड हूंदियूं? हर तंज़ीम जो हिकिड़ो पंहिंजो सेटअप हूंदो आहे, पंहिंजो रूल हूंदो आहे। असां ISF वारनि जो इहो ई सिस्टम हूंदो आहे त असां हिकिड़े दायरे जे अंदरि वठूं त जीअं शागिर्द कंफ्यूज़ न हुजनि, ईअं न थिए जो असांखे किथे ॾिसी करे उहो मुंहुं हेठि कनि। अच्छा, चलो ठीकु आहे। ज़फ़र भाई खां बि कुझु असां पुछंदासीं। ज़फ़र भाई, तव्हां थोरो एक्सप्लेन कयो इन रैगिंग खे, जीअं जेके न्यू ईंदड़ बैच आहे उन्हनि जे अंदरि ख़ौफ़ पखिड़ियल आहे, इहो हुजणु घुरिजे या वरी उनखे थोरो कुझु खोले करे ॿुधायो त इहो बिला वजह इन्हनि जो ख़ौफ़ आहे? थोरो लाउड। रैगिंग जेको आहे तो उहो हिकिड़े क़िस्म जो जेको नवां जेके स्टूडेंट अचनि था उहे कंफ्यूज़ आहिनि, उन्हनि खे परेशानी आहे त यार जेकॾहिं असां यूनिवर्सिटी में वञूं असांखे अलाए कीअं जेको आहे उहो फेस कंदा। जस्ट जॾहिं उहो फस्ट में ईंदा त उन्हनि खे जेकॾहिं रैगिंग जो इहो मतिलबु न आहे त तव्हां कंहिंजी इंसल्ट कयो, तव्हां कंहिंजी जी बेइज़ती कयो या उनखे घटि वधि चओ, रैगिंग इहो न हूंदो आहे। रैगिंग जस्ट उहो हूंदो आहे त असां उन खां पुछा कंदा आहियूं, डाइस ते आणे करे उन खां नालो पुछा कंदा आहियूं, उन खां पंहिंजी जेका पॉइंट सिलेबस पढ़ी आयो आहे या उन मां कुझु अहिड़ा डिफिकल्ट असां सवाल कंदा आहियूं या ॿियो कुझु थोरो मज़ाक मस्ती। अच्छा, कुझु वीडियोस वायरल थिया जंहिंमें रैगिंग हिकिड़ो जूनियर विच ते वेठो आहे, सीनियर्स चौधारी फिरिया वेठा आहिनि, उनखे चवनि पिया सिंगिंग करे ॾेखार, फौजन वारो असांखे सल्यूट करे ॾेखार, वाट एवर कुझु ॿिया बि अहिड़ा कुझु हुया। त पोइ इन में केतिरी सदाकत आहे? इहा बि हिकिड़े क़िस्म जी रैगिंग आहे या इंसल्ट आहे? छा आहे इहो? मां हिनखे इंसल्ट चवंदुमि। इहा हुजणु घुरिजे या इन शइ ख़तमु कयो वञे? न, इन शइ खे ख़तमु करे तव्हां हुनखे एप्रिशिएट कयो, तव्हां हुननि खे जेको आहे सो थोरो मतिलबु अॻिते मोटिवेट कयो, हुननि खे अॻिते अचण जी थोरो मतिलबु हुननि खे हिकिड़ो सलाहियत पैदा करायो। जीअं हाणे असां 5 दोस्त वेठा आहियूं, जेकॾहिं नओं जूनियर थो अचे, अगरि उनखे असां जेको आहे सो पहिरियां ई उनखे बेइज़तो कंदासीं या उनखे सिंगिंग करे ॾेखार, यार इहो रैगिंग न हूंदो आहे। रैगिंग जो मतिलबु हिकिड़ो पॉज़िटिव वे सां तव्हां वठो, उनखे इनकरेज कयो, उनखे अॻिते आणियो, उनखे ॻाल्हाइणु सेखारियो। ईअं जेकॾहिं फॉर एग्ज़ाम्पल सुभाणे को स्टूडेंट अचे थो ऐं उहो जेकॾहिं प्रेज़ेंटेशन जे लाइ तो कंफ्यूज़ हूंदो त यार एतिरा स्टूडेंट वेठा आहिनि, को किथां जो आहे को किथां जो आहे, अगरि जेकॾहिं मां हिन जे साम्हूं कुझु मैं बि ग़लति ॻाल्हायां त मुंहिंजे मथां खिलंदा त कोन। सो इन कंफ्यूज़ खे, इन ख़ौफ़ खे ख़तमु करण जे लाइ असां रैगिंग कंदा आहियूं, जिन जो मतिलबु इहो हूंदो आहे त असां उनखे एनकरेज कंदा आहियूं। बाक़ी जेको आहे जेके मिसाल तौरु सिंगिंग या मिसाल तौरु उनजी बेइज़ती, इहो असां न कंदा, न ई इहो कॾहिं थियो आहे ऐं न ई हिनखे असां रैगिंग जो नालो ॾेई था सघूं। इनखे असां हिकिड़ो डायरेक्ट इन करे सिंपल वर्ड में असां इहो चवंदो आहे, इहो हिकिड़ो इंसल्ट आहे। अच्छा, ही सीनियर्स जा थॉट्स आहिनि। असां सां गॾु हिकिड़ो ॿियो बि कॉमरेड मौजूदु आहे, कॉमरेड अहमद महमूद चाचड़ साहब। चाचड़ साहब, तव्हां इहो ॿुधायो त रैगिंग जेका स्टूडेंट खां वरिती थी वञे उहा केतिरी हद ताईं वठणु घुरिजे ऐं केतिरी हद ताईं रैगिंग इंसल्ट जे दायरे में थी अचे, केतिरी हद ताईं रैगिंग परफेक्ट पॉज़िटिव आहे? सभ खां पहिरियों मुंहिंजो चवणु त इहो आहे, इन लफ़्ज़ रैगिंग न चयो वञे त बहितर। अच्छा, इनखे छा चयो वञे 5 लफ़्ज़नि में? चयो वञे कॉन्फिडेंस बिल्डिंग। कॉन्फिडेंस बिल्डिंग। अच्छा, छो जे शागिर्दनि में कॉन्फिडेंस बिल्ड करण जे लाइ उन्हनि खां अहिड़ी एक्टिविटीज़ कराइणियूं आहिनि जंहिंमें उनजो कॉन्फिडेंस बिल्ड थिए जी ऐं कंहिं बि मोड़ ते उनखे काई तकलीफ़ न अचे। तकलीफ़ रैगिंग जो मक़सदु सिर्फ़ु इहो ई आहे त हुननि में कॉन्फिडेंस डेवलप कयूं असां ऐं पंहिंजे हो जीअं अगरि फिज़िकल फील्ड आहे या उनजी कहिड़ी बि फील्ड में कंहिं बि जॻह ते उनखे हेज़िटेशन वग़ैरह न थिए। असां उनखे रैगिंग जेको वर्ड इस्तेमालु था कयूं, इहो सरासर ग़लति। बहितरीन, ॾाढो बहितरीन जेको चाचड़ साहब असांखे ॿुधायो त रैगिंग जो नालो हटाए करे इनखे कॉन्फिडेंस बिल्डअप ॾिनो वञे ऐं इनमें सदाकत बि आहे त कॉन्फिडेंस बूस्ट थी वेंदो। जॾहिं मां तव्हांजे साम्हूं आहियां
हीअ दो फर्स्ट टाइम जॾहिं मां हिते आयो हुयमि टेस्ट जे टाइम त हिन जी का मूंखां रैगिंग वरिती हुई। ये जेको सिनेरियो मां तव्हांखे ॿुधायां थो, रूम में मां अकेलो वेठो आहियां ऐं 40-50 ॼणा सीनियर वेठा आहिनि, रूम सॼो फुल, ऐं हे भोतार साहब पोतो सभु उथी पेरनि ते सर सर सर, मूं ते प्रेशर चढ़ी वियो, कहिड़ी बला हुआ, ऐं सभु चवणु लॻसि भोतार असांजो हे पेपर फेल थी वियो आहे, असांखे हिन में पास कराए, को मसइलो न आहे, रोल नंबर ॾियो। त मूं ते इम्प्रेशन मतिलबु अहिड़ो पइजी वियो, अलाए कहिड़ी बला पहुची वई आहे। हाणे जेको असांजो गॾु मौजूदु आहे त अहिड़ो कुझु बि न आहे, फस्ट थोरो इम्प्रेशन इहो ज़रूरी आहे, हुजणु घुरिजे। कुझु ॻाल्हाईंदो वानी सीनियर बाक़ी छा हलिया उसामा तूं अच काॾे वेंदे? हाँ जी उसामा, तव्हां पंहिंजे लफ़्ज़नि में रैगिंग के बयान कयो, या रैगिंग चऊं या कॉन्फिडेंस बिल्डअप चऊं? मैं उर्दू में गलाया। चलें आप उर्दू में बात करें, लुड़दू के बच्चे हैं। देखें, असल जो मसला ये है ना कि यहाँ पे स्टूडेंट्स आते हैं बहुत डरे हुए होते हैं कि यूनिवर्सिटी का माहौल होगा, यूनिवर्सिटी का माहौल होगा, पता नहीं कैसे कामरेड होंगे, आपस में झगड़े होते हैं। कामरेड की बहुत हरासमेंट की हुई होती है कि कामरेड ये है वो है, सबर तो क्यों नहीं अच्छा है। हाँ हेलो यार, ये चलें जी, इधर ही हम अपना व्लॉग वाइंड अप करते हैं। तो आई होप आपको बहुत कुछ रैगिंग के हवाले से मालूम हो चुका होगा कि रैगिंग क्या है, बेसिकली रैगिंग कैसे ली जाती है। जो न्यू बैच में आने वाले स्टूडेंट हैं तो वो रैगिंग के नाम से डरे नहीं, रैगिंग ऐसा कुछ भी सीन नहीं है, ये सारे के सारे यूँ समझें कि आपके कॉन्फिडेंस को बिल्डअप करते हैं। थैंक यू सो मच, लाइक कमेंट शेयर।